कोट मीरस लांठी लग देह 282 गोठ मीर महबूब अली खान टालपुर में बिजली के ट्रांसफार्मर में अचानक बाहि लगन सबब गरीब हारियन सतराम कोहली, ॾियाराम कोहली, भूरो कोहली, जाजू कोहली ऐं धीरो कोहली जा 5 घर सड़ी रख थी विया। घरनि जे अंदरि पियल समूरो सामान सड़ी रख थी वियो। उन मौक़े ते कोट गुलाम मोहम्मद फायर ब्रिगेड खे बार बार इतला करण जे बावजूद बि तमामु देर सां पहुती, जंहिं सबबि बाहि ते कंट्रोल न थी सघियो ऐं 5 ई घरनि जो समूरो सामान सड़ी रख थी वियो। ॿिए तरफ़ कोट गुलाम मोहम्मद पुलिस इश्तियाक सोलंगी जी अॻुवाणी में फ़ौरन वाक़े वारे हंधि पहुची वई, जिन पिणु कोशिशि कई बाहि विसाइण जी। तव्हां जेके नाज़रीन पोयां मंज़र ॾिसी रहिया आहियो, इहे ग़रीब पोरितनि जा घर सड़ियल नज़र अची रहिया आहिनि तव्हांखे। ऐं हिते अञा ताईं हिननि वटि यूसी चेयरमैन जेको आहे नूर अहमद लगारी उहो पहुतो आहे ऐं ॿियो को बि अॻुवाण अञा ताईं न आहे पहुतो। मीर महबूब टालपुर जेको आहे सो हिननि सां फ़ोन ते राब्ते में आहे ऐं हीअ जेके मुतासिरीन आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। संदन हंधि बिस्तरा ऐं समूरो सामान सड़ी रख थी चुको आहे। तव्हां जेके मंज़र ॾिसी रहिया आहियो सामिन, इहो ट्रांसफार्मर आहे जंहिं मंझां चिणगू किरण सबबु बाहि लॻी आहे। हीअ बाहि जेका आहे उहा रोड बि क्रॉस करे चुकी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त विच में रोड आहे ऐं रोड जे हुन तरफ़ जेको आहे उन तरफ़ बाहि वई आहे। साम्हूं बनी पोखियल आहे जंहिंमें बि बाहि पूरो घरनि जो जेको आहे 5 घरनि जो मुकमल लोड़ो घर मुकमल तौर ते साड़ण खां पोइ बाहि जेका आहे उहा रोड बि क्रॉस करे चुकी आहे ऐं जेके मुतासिरीन आहिनि उहे खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। ऐं नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ बिल्कुलु बि जेको आहे सड़ी रख थी चुका आहिनि। घरनि जो जेको सामान आहे उहो सड़ी रख चुकी आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो रोड जे हुन तरफ़ बाहि जेको कणक जो फसल पोखियल उन तरफ़ वधी रही आहे ऐं बाहि ते कंट्रोल कयो पियो वञे, पर अञा ताईं फायर ब्रिगेड गाॾी न पहुती आहे ऐं ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पाणी जेको आहे उहो हारे रहिया आहिनि। हीअ उहो ई ट्रांसफार्मर तव्हांखे साम्हूं नज़र अची रहियो आहे जंहिं मंझां चिणगू किरण सबबु बाहि वकोड़े वई हुई ऐं इन में लापरवाही वापडा वारनि जी बि थी सघे पई ऐं इहा बि तव्हांजे साम्हूं आहे जो लोड़े जे मथां बाक़ाइदे ट्रांसफार्मर थंभे में लॻायो वियो आहे ऐं तारूं बि कमज़ोर हूंदियूं आहिनि हितां जूं। अहिड़ियूं कई तारूं ॿियूं बि किरण जहिड़ियूं आहिनि ॻोठ जे अंदरि तव्हां ॾिसी रहिया आहियो। बिल्कुलु मथां तारूं घरनि जे मथां तारूं गुज़री रहियूं आहिनि। 11,000 वोल्टेज जी जेका लाइन आहे सा बि गुज़री रही आहे। मथां पासे में फसल पोखियल आहे, कणक जे फसल खे बि थोरी घणी बाहि लॻी आहे। कणक वढिजी चुकी आहे पर इनखे बि बाहि लॻी चुकी आहे ऐं अञा ताईं जेको सो बाहि ते सही जेको कंट्रोल न थी सघियो आहे। सामिन मोहम्मद मंठार जत, अमर मीडिया TV, कोट मीरस।